एसएसपी घोटकी तनवीर हुसैन तुनियो चयो आहे त जेकॾहिं सिंध पुलिस खे फैसिलिटेट करे खेनि जदीद हथियार ॾिना वञनि त कचे जा धाड़ेल त छा पर कंहिं बि क़िस्म जो ॾोह न थींदो। सहूलतुनि जी खोट ऐं माली वसीला न हुअण बराबरि जे करे पुलिस खे ॾुखियायूं अचनि थियूं। हू एसपी हाउस घोटकीअ में पंहिंजे बदिलीअ जे आख़िरी ॾींहं ते मीडिया सां ॻाल्हाए रहियो हो। हिन चयो त कश्मीर ऐं कंदकोट समेत पूरी सिंध जी हालति इत्मीनान जोगी नाहे, जंहिंमें अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे जो कचे जो धाड़ेल एतिरो मज़बूत नाहे। खेसि पके जा सफ़ेद पोश धाड़ेल जेकॾहिं सपोर्ट न कनि त ॾोहारी ऐं ॾोह ख़तमु थी सघे थो। हिन वधीक चयो त पुलिस जो संजीदा हुअण बि लाज़मी आहे। मां घोटकीअ में जॾहिं आयुसि त कई माण्हू अगवा थियल हुआ, जॾहिं त मंत्रियूं पिणु मुक़ररु थियल हुयूं, पर अल्हम्दुलिल्लाह केतिरनि ई मग़वियुनि खे बिना भुंग जे आज़ादु करायो ऐं ऑर्गेनाइज़ ॾोहनि जूं मंथलियूं बंदि करायूं। हिन हिकु सुवाल जे जवाब में चयो त थाणनि जो तादादु घटाए 1 लख जी आबादी ते हिकु थाणो हुअणु घुरिजे, जिते मुकमल सहूलतूं, पुलिस नफ़री वॾे अंग में ऐं मोबाइल गाॾियूं फ्यूल समेत हाई अलर्ट हुजनि त ॾोह ते ज़ाब्तो आणे सघिजे थो। हिन आख़िर में चयो त अॼु मुंहिंजो घोटकीअ में आख़िरी ॾींहुं आहे। घोटकीअ जे माण्हुनि जो प्यारु यादि रहंदो। अल्हम्दुलिल्लाह घोटकीअ में ड्यूटीअ दौरान पंहिंजे ज़मीर खे मुतमइन करे वञी रहियो आहियां।